बहादुर तूड़े लाहौती खान जो फैसलो टोड़ियो आ इन्हीं जो अंजाम अजाने दिस पयो थी कालू भा खणे सलाश कालू जी पलांग गाय वजाए वरदा से कौन के संभार कालू जे पलांग में आचर जे बिनी भारत के मरीदा से समामा के कालू जी लेवे ना खून जो जैसे ताई बिना के दम खाए हराम छा थियो शरीफ जे भा सा तू ना कोड़े हो मां दा यकीन कर मां ना वेड़ तो के वेणो होयो तू ने सामो वार करे मुखे वेणो होए आज मां सामो वार करे मां पुठियो वार न करे मां उनन का डर जा सोचा मां यकीन कर ना ही मारियो गलत कहे गलत तोखे हाने भरोसो के दे मां न मारियो यकीन कर मना है मारी किए है किन दिया रे बस कर ले ये गल है तू बस दा मां वन्या तू बाबू के नहीं मारो हाँ बाबू के नहीं मारो नमित संभार पड़ के अची हुआ सारा घना दी समामु के कालू जी बेगुनाह जो खून जो जैसे ताई मां इन बिना भैरन के नजर कहीं खाए ये हराम आ साथो दा कालू मारियो हां कालू मारियो दा उनके हल्की फुल्की मार न तो मरे की बस यार उनजा जिंदगी जा दी एतरा होया हाने छा थींदो दा हाने दा कुछ भी न थींदो हाने अनु सरदार ने नते पाण में असा वेरी तबाह थी विंदासे ठीक आ बहादुर जी ऐसे अपन जमीन तक कथे
संभार पान के असलम मामूली जख्म आहे, दा मसलो संभार पान के दा मामूली जख्म तो वे मां डॉक्टर वठी अचां असलम ठीक आहे ठीक आहे हाँ पिस्टल दे पिस्टल हुशारी कर मता पुलिस अचे रखी छॾ दा पुलिस खे तो ताक़त ई न आहे असां सही असां बहादुर वारे भाउ असां कोन विड़ियूं असांजा हथ आहिनि साफ़ यार तूं पंहिंजे भाउ खां पुछा कर निसार खां मां पुछा कयो आहे साईं अगरि नौजवान आहे मां तव्हां जवानी जे जोश में अची करे इहो कमु कयो अथई का शइ कोन आहे अगरि मूंखे इतबार घुरण मां इतबार ॾियण लाइ तयारु आहे साईं त पोइ केरु थी सघे थो भाई इहो ख़बर न आहे साईं हक़ बिना असांजे गॾु लॻा पिया आहिनि तव्हां चओ था असां बेकसूर आहियूं बिल्कुलु साईं असां बेकार काचर वारा चवनि था असां बेकसूर आहियूं बिल्कुलु त पोइ केरु आहे इहो टियों शख़्स जेको तव्हांजे दुश्मन जो फ़ाइदो वठे थो उहो साईं अलाह खे ख़बर आहे असांखे ख़बर कोन यार अगरि असांजे मथां शक अथनि त असां इतबार ॾियण लाइ तयारु आहियूं बिल्कुलु असां ठीकु जीअं आहे तूं सरदार साहिबु चवे असांखे मां वॾेरे लाहौती सां ॻाल्हायां थो सही आहे साईं पोइ तव्हांजो फ़ैसिलो थींदो ठीकु आहे जी बाबा शरीफ़ तव्हांजो फ़ैसिलो लाहौती करे ठीकु आहे मूंखे साईं हुन ते इतबार कोन आहे जीअं तव्हांखे वणे तव्हां उहे कयो सघो था हल ठीकु आहे मूंखे त टाइम घटि आहे मूंखे वञिणो आहे इस्लामाबाद वोटनि जो मसइलो आहे हा मूंखे टाइम घटि आहे बहरहाल तव्हांजे करे मां टाइम कढंदुमि सूमर ते तव्हांजो फ़ैसिलो आहे जीअं साईं तूं उन टाइम ते रखिया असां अची वेंदासीं बिल्कुलु पंहिंजे भाउ खे बि वठी अचिजांइ बिल्कुलु वठी ईंदुसि ठीकु आहे मलावती सां ॻाल्हायां